कॾहिं वक़्तु हुयो अकबर खान त डूंगर खान जो तमामु वॾो नालो हुयो ऐं हर को माण्हू डूंगर खान जी इज़त कंदा हुआ ऐं अदब ऐं एतिराम सां हुनजो नालो वठंदा हुआ। अॼु मां उन ॻोठ जो अशरफ जी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। छा थो सम्झी मंसूर खान? इहे ॻोठ वारा हाणे पाण संभाले सघंदा, हिकु थी करे ताक़त जो मुज़ाहिरो कंदा या पाण में विड़ी करे मरी खपी वेंदा? अकबर खान हाणे उन्हनि जो हिकु थियणु तमामु मुश्किल आहे, बाक़ी उहे कोशिशि कनि पिया त चाकर खान जी जाइ ते कंहिं ॿिए खे चङो मुड़ुसु रखियो वञे, पर चाकर खान जो नेमुल बदल ॿियो त को नथो थी सघे। पोइ ॿुधो आहे त सांवल जे मथां उन्हनि चङ मुड़सी जी पग रखी छॾी आहे। अकबर खान के जे सिर मथां पग रखण सां को चङो मुड़ुसु न आहे थींदो ऐं चङे मुड़ुसु थियण लाइ चइनि शयुनि जी तमामु अहम ज़रूरत हूंदी आहे। हिकु त पैसो हुजे ऐं ॿियो पावर हुजे, ताक़त सां गॾु एतिरी त पहुच हुजे जो हुनजी मथे ताईं ॿुधी वञे। चई सच थो, इहो सांवल डूंगर खान जो कमदार रही चुको आहे ऐं कमदार जी पहुच कमदारी ते अकबर खान पूरो अधु ॻोठ सांवल जा पेर कढण जे चकर में आहे ऐं इहा ख़बर त जाबिर खान खे पई न आहे त चाकर खान मरी चुको आहे। जॾहिं इहा ख़बर जाबिर खे पई न त जाबिर लॾो खणी वञी ॻोठ पहुचंदो। मूंसां ठा कनि पिया, सो बि लिखत में, ऐं मूं बि उन्हनि जे ॾाढो सख़्त शर्त रखी छॾिया। ऐं पक सम्झ, जेकॾहिं सांवल जे ॻोठ जे कंहिं बि माण्हू शैतानगिरी कई, मुंहिंजा सिता त सांवल जी ॻीची पवंदा। मां त चवां थो अकबर खान इन दुश्मनी खे हिते ई ख़तमु कयो त बहितर थींदो ऐं चाकर खान खे आज़ादु करे उन सां भाकुर पाए हिकु थी वञे। मंसूर खान, चाकर खान हिन सीने मथां एतिरा त ॾुख ॾिना आहिनि जो हुन सां भाकुर पाईंदुसि त ही सीनो ॾुखंदो। उन सां भाकुर पाए हिकु थियण जो त सवाल ई पैदा नथो थिए। उन जे अंजाम जो आख़िर तव्हां छा सोचियो आहे? छा उन्हनि खे मारींदो, खारींदो या छॾे ॾींदो? इहो चाकर खान जॾहिं बि मूंखे हथु आयो न त हुनजो टंगू भॼी हुनखे अपाहिज बणाए छॾींदुसि, पोइ ज़िंदगी ख़ैरात में ॾेई हथु कढी छॾींदोसांसि, जीअं हुनजी ज़िंदगी सभिनी जे लाइ इबरत जो निशान हुजे। अकबर खान अञा बि तस्लीम कोन था कयो त चाकर खान तव्हांजी कैद में आहे। तूं अलाए कहिड़ी मिटीअ मां ठहियल आहे मंसूर खान। तोखे मां बार बार ॿुधाए चुको आहियां त चाकर खान जो न मूं वटि ॾस आहे न पतो, बाक़ी हाणे मूंखे थोरो थोरो शक पए थो त चाकर खान खे सांवल गुम करायो आहे सिर्फ़ु इन करे त जीअं हुनजी पग पाए सघे। इहो प्लान ठाहियो आहे सांवल। जेकॾहिं चाकर खान जी ॻोल्हा करणी अथई त वञी सांवल वटि कर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।